इन रब जे बादशाह जी कुर्सी रखी वेंदी जवे तो वसिया कुर्सी समावात वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। ये जे कुर्सी दे वेंदो जन्नतन खे चवंदो अचो त मां पंहिंजे कुदरत वारी ज़बान मुबारक सां सूरत यासीन जी तिलावत ॿुधायांव। यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तक़ीम। जन्नत जा दुख ही लही सुभान अल्लाह। इत कुरान तो होते भी पर इतनी महरूम कुरान को उते किनो थी ही अस्ती दी जेका रब सां मिला वई सुभान अल्लाह। ये अल्लाह ताला जी मेहरबानी थी। ये शुक्राने जो जलसो आ कुरान पढ़ायो हुयो आ बच्चे जे जमण जे खुशी में अल्लाह ताला ने न बच्चे के नेक को इंसालियो करे अबे अम्मा जे लाल जो अखिन जो थार बनाए हुसैनी का सड़ायो हुसैनी हो टे वसियत वेंदे वेंदे हुसैन सही कयूं यो जीवन मो आवाज तो रोण जो अचे केर तो रोए जे नढड़ो असगरा जे अम्मा जी थन सुकी वई आ हुसैन सही तो चवे और जे भुख लगी आ सूरत यासीन पढ़े उन्या लगी आ सूरत अर-रहमान पढ़े वेंदे वेंदे भी पंजे बच्चन के हुसैन सही कुरान जो सबक दिनियो दो सुभान अल्लाह। असगर से कुर्बान जो तीर वसिया निलते चुमी नहीं तो चवेस मुबारका थी असगर माखों भी अग में जन्नत जो नंबर खड़ी हुए हलो मौजा सलाम नाने मोहम्मद ते पुजाए मां भी नाने जे दीन है रब जे कुरान तो कुर्बान जो अचा सुभान अल्लाह। ये कुर्बानी असहाब और अहल बैत जो दुनिया साजी भेणी है ए बे नंबर में सब्र जी तलकीन कई पान भी सब्र कई ऐसे नंबर में समूरा चौपान भी नमाज पढ़ी बच्चन के भी नमाज जी तरकीन कई आखिरी घड़ियों चुन परे थी तो नमाज पढ़ा सब्र मां कयो आ नमाज रही पईया अदा मानी खणाया डेढ़ कलाक थी हुआ जमात जे लाइ नंगर जो भी इंतजाम आ ये अल्लाह जी भलाई थी आ जो हिन जे करे सब कुछ थोड़ा बुखार सुभान अल्लाह। ॾाढो कुरान क्या सब्र जो आ नमाज रही पईया या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्र सुभान अल्लाह वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। मदद माखो वठो कीअं मदद थींदी जेको सब्र पियो नमाज़ सुभान अल्लाह। एॾे टाइम ते बि हुसैन सिंह खे नमाज़ याद छो जे मथा अबे अली जी मयार मिले लफ़्ज़ ॿुधाए आख़िरी थी पर कीमती लफ़्ज़ थी गंडे माडे मथा अबे अली जी मयार मिले मथा अम्मा फातिमा जी मयार मिले मथा नाने मोहम्मद जी मयार मिले सोना हुसैन नमाज करबला में छड़े आए मता रब जी मयार मिले एड़े टाइम ते भी नमाज याद आ एडो हद परे तो मां नमाज पढ़ा छासा पढ़ दे पानी जो ढुक न मिली के मां तयम्मुम कंदम के तयम्मुम पाक जमीन ते कबो आ ही रत संगाही आ के तो के पतो कोने शहीद नीरत पापा सुभान अल्लाह। वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात सुभान अल्लाह। नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे
जे राह में लड़िया उनके मोल न चो हयाती वारान जो शहीद जिंदान आहिन भला तोखुं तो पुछा नबी से हसन हुसैन के नबूवत वाली ज़ुबान मुबारक सां चयो ते जन्नत जे नौजवाननि जा सरदार सो जो जन्नत मिली वई वो चुप करे वेना छो बच्चा कुर्बान क्यों वतन छो छड़ियो समूरा जो जन्नत खुंदी शहादत मथे हुई सुभान अल्लाह तो शहीद जे मल शहीद थींदो आहे उन्हे तईम ते उनके रब जे ज़ात जो दीदार थींदो आहे जन्नत खुंदी रब जो दीदार अञा मथे थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी से फरमाता शहीद के मथे में धक जंघन में रग रग मौत फुहारा करे दी वे इज़ा एतरो महसूस थींदो जेतरो मच्छर जब पाए वने सुभान अल्लाह से बुधवा कप्या प्या त इज़ा छो न आयुस जे इज़ा इन करे महसूस न थिस पयो त वठियो आ पर रब जो दीदार थिस दुख ई लही सुभान अल्लाह शहीद जिंदान सजी जन्नत शहीदन जे हवाले आ जो खाईंदा पींदा था वतन दर्जन मखिन जो पियो तुझे शरबत में हा होते जे जो माना आए दिनु दमान फी हिमा ऐना तजरियान सबे आइए शहीदन के अल्लाह ताला के तो ॿियो छा खपे हे जन्नत हे नारियूं हे मारियूं हर दस्त हून कई आहे अञा छा खपे नारियूं बाग मेवा पत जा वगा हूरा पत जा बिस्तरा मुत्तकीन अला फुरुशिन बता शहीदन जे लाइ अञा कुझु खपे जैसे एडो जन्नतन जे नेमतन में मज़ो न आहे जेको शहादत में मज़ो आहे वरी पोइ ते मोटाए वरी ॿीहर शहीद थी तो वटि मोटी जाऊं रब जो दीदार जो जन्नत खूनी मथे आहे शहीद के गुस्ल न कराइबो आहे उन कब्रन में दफन करे मोटी आहे क़यामत जे ॾींहुं कब्रन मां शहीद उथंदा खून वहंदो ईंदो इन जे जिस्म में खून में एॾी खुशबू हूंदी जो दुनिया जो खुशबू न पुॼे लिल्लाहि मुल्कु समावात वल अर्ज़ यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशा इनासा व यहबु लिमन यशा الذكور أو يزوجهم ذكرانا وإناثا ويجعل من يشاء عقيما سبحان الله आसमान ज़मीन जो मालिक अल्लाह मुल्क जो मालिक अल्लाह जीअं वणेस पैदा करे कंहिंखे न्याणियूं कंहिंखे पुट या कंहिंजी मर्ज़ी ॿियो क़ुरान में रब नालो न्याणियुनि जो वरितो आहे अरे यार न्याणियूं निमाणियूं थींदियूं आहिनि पुट पीढ़ी पैदा थींदी सालियो पुट आहे त जो भले में भलो आहे जे पुट